अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आउं जो मेज़बान एहसान नारे जो हिकु ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल सां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। अॼु मुंहिंजी मुलाक़ात ڈاکٹر कारी मुफ्ती منير احمد اوڳاھي साहब सां थी आहे। मौजूदा सूरत हाल जे बारे में उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं पिया त जीअं मथां रमज़ान जी आमद आहे ऐं कोरोना जी सूरत हाल आहे, जंहिंजे करे मुकमिल लॉकडाउन लॻो पियो आहे पूरे मुल्क में, त तव्हां रोज़ा बि रखो ऐं जेको आहे सोशल डिस्टेंस बि रखो। असां मुफ्ती منير احمد साहब सां ॻाल्हि ॿोल कयूं पिया, उमेदु आहे तव्हांखे पसंदि ईंदी। जेको आहे मुफ्ती साहब, तव्हां माण्हुनि खे गाइड कयो त जेको आहे कीअं हू हिन सूरत हाल में रोज़ा बि रखनि ऐं सोशल डिस्टेंस बि रखनि ऐं जेको आहे हिन वबा खां बि बचनि। इस्लाम जी अहकामात रोशनी में तव्हां ॿुधायो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त असां सभिनी खे मालूम आहे, ही मर्ज़ कोरोना जो जेको पूरी दुनिया में आम थी चुको आहे, जंहिंजा मुतासिर असां पाण बि आहियूं, पंहिंजा सिंध वासी, सिंध जे इलाइक़े में रहण वारा ऐं सभु मुस्लमान गैर मुस्लिम सभु उनजा शिकार आहिनि। तंहिंजे करे इन तमामु सूरत हाल में जो जेके मेडिकल जा माहिर आहिनि, तबीब आहिनि, उहे या जेके माण्हू जेका शरी अहकामात खे फॉलो करनि था, उनखे हलनि था पिया, उनजे करे हदीस ऐं क़ुरान जी रोशनी में उलमा किराम जेके हिदायत जारी कयूं आहिनि, उहो ज़रूरी आहे त उन में 3 दर्जा आहिनि। उन्हनि 3 दर्जनि जे तरीक़े सां माण्हू पंहिंजी ज़िंदगी खे महफ़ूज़ बणाए सघे थो पियो। सभ खां पहिरियों दर्जो एहतियात जो आहे, जंहिंखे सोशल डिस्टेंस चयो वञे थो पियो, माना हिक ॿिए खां फ़ासिले सां रहिजे। हिक ॿिए सां फ़ासिले सां रहण जो मतिलबु इहो आहे त जेतिरी हद तक मुमकिन हुजे त माण्हू पाण खे मेल जोल खां बचाए रखे। उहो मेल जोल जेकी आहे, चाहे मार्केटुनि में हुजे, बाज़ारनि में हुजे, चाहे कंहिं जेका उताक में हुजे, इवन अगरि उहा असांजी मेल जोल मस्जिद में हुजे, उनखां बि पाण खे महफ़ूज़ रखिजे। त जीअं माण्हुनि खां परे रहंदो, हिक ॿिए जी मेल जोल घटि रहंदी, उनजे करे त मर्ज़ जेको आहे उनजे फैलिजणु, उनजे मर्ज़ जो फैलाव जेको आहे उहो घटि थी सघंदो। ऐं इहो एहतियात जेको आहे न सिर्फ़ु हिकिड़ो तबीबनि ऐं डॉक्टरनि जो चवणु आहे, बल्कि शरीयत जूं हिदायत बि ख़ुदि इहे ई आहिनि त माण्हू पाण खे फ़ासिले सां रखे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीमारी खां बाद में सहाबा किराम खे ख़ुदि एहतियात जो ऐं परहेज़ जो सबक़ु ॾिनो आहे। ऐं ख़ुदि सहाबा किराम जे ज़माने में जेको ताउन जी बीमारी आई, उन में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा किराम, जंहिंजी तादाद तक़रीबन 25,000 जी तादाद आहे, सहाबा किराम ऐं ताबईन जी, जेके उन मर्ज़ जो शिकार थिया, उन में शहीद थिया। उन खां बाद में शाम जो सूबो इलाइक़ो जेको उन ज़माने में हुयो, जेको तमामु तकिड़ो ऐं मज़बूत सूबो सम्झो वेंदो हुयो, उन में अमर बिन आस रज़ियल्लाहु ताला जॾहिं गवर्नर बणाए करे मोकिलियो वियो, त उन माण्हुनि खे ख़ुतबो इरशाद फरमायो, हिदायतनामो जारी कयो। उन्हनि फरमायाऊं त हीअ जेकी बीमारी आहे, इहा बाहि वांगुरु आहे, ऐं इन बाहि खां पाण खे बचायो। न इहो त तव्हां बाहि जो ॿारणु बणिजो। जेकॾहिं तव्हां पाण खे गॾु रखंदव त तव्हां बाहि जो ईंदड़ ऐं ॿारणु बणिजी वेंदव ऐं तव्हां उन मर्ज़ जो शिकार थींदो। तंहिंजे करे हिक ॿिए खां परे परे रहो। जंहिंजे लाइ अल्फाज़ ईंदा आहिनि, पाण फरमायूं त दूर दूर रहो, एतिरे दिन जो फरमायूं पहाड़ जी चोटी ते हलिया वञो, ताकी तव्हांजी मेल जोल जेतिरी घटि रहंदी, ओतिरो तव्हां मर्ज़ खां महफ़ूज़ रही सघंदव। त हीअ जेको मर्ज़ आहे, इहो बि अहिड़े क़िस्म जो आहे जंहिंमें एहतियात जेको आहे, हिक ॿिए सां फ़ासिले सां रहणु, इहो हिकिड़े एहतियात जो हिकिड़ो बहितरीनु पहलू आहे। तंहिंजे करे पहिरियों मरहलो इहो आहे त माण्हू पाण खे इन मेल जोल खां परे रखे, ऐं जेकॾहिं माण्हू मुलाक़ात करे बि सही, उन में जेके डॉक्टर जूं हिदायत आहिनि, उन हिदायत जे मुताबिक़ जीअं हथ मिलाइण खां परहेज़ करे, तमामु वेझो वेहण खां परहेज़ करे, हिक ॿिए सां मिलण महिल भाकुर पाइण खां माण्हू परहेज़ करे। जीअं असांजो कल्चर आहे, असांजी सकाफ़त आहे, हिक ॿिए सां मिलंदा आहियूं त तरीक़े सां मिलंदा आहियूं। तंहिंजे करे इन जो पूरो एहतियात करणु घुरिजे। त मूं अर्ज़ु कयो त इन बीमारी जे बचाव जो जेको आहे 3 मरहला ऐं दर्जा आहिनि। पहिरियों दर्जो एहतियात जो आहे, ॿियो दर्जो इलाज जो आहे, ऐं टियों दर्जो जेको आहे उहो आहे अलाह साईं खे ॿाॾाइणु, अलाह जी बारगाह में दुआ इस्तग़फ़ार करणु। अलाह तबारक व तआला इन मर्ज़ खां पूरी इंसानियत खे महफ़ूज़ रखे। त पहिरियों दर्जो जेको एहतियात जो आहे, उन एहतियात में हिक ॿिए सां फ़ासिले सां रहणु, ऐं जेकॾहिं को माण्हू मरीज़ मुतासिर आहे त उन मरीज़ ऐं मुतासिर माण्हू खां परे रहणु, उनखे इलाज जे लाइ पेश करणु, उनखे इस्पताल मोकिलणु, या जेके मुतालिका इदारा आहिनि उन्हनि खे ॿुधाइणु त जीअं जो फौरी तौर ते इलाज थी सघे ऐं इन मर्ज़ खे फैलाइण जो ज़रियो बि न बणिजे। ॿियो जेको दर्जो आहे, उहो दर्जो आहे इलाज जो। त पहिरें दर्जे में जेकॾहिं माण्हू हिकिड़ो एहतियात करे थो त इहो सभ खां पहिरियों दर्जो आहे। ॿियो दर्जो इलाज जो इहो आहे, जेकॾहिं को माण्हू मरीज़ आहे, मुतासिर आहे, त इहो मर्ज़ ख़ुदि ब ख़ुदि ठीकु थी सघे थो, पर ठीकु थियण खां पहिरियों इन मर्ज़ जे शिकार ॿिया माण्हू बि थी सघनि था।
हिकिड़ो माण्हू मरीज़ जेको आहे उहो 10 12 14 ॾींहंनि में पंहिंजो पाण बि ठीकु थी सघे थो पियो, पर उन 14 ॾींहंनि जे दौरान जेतिरनि माण्हुनि सां मिलंदो उन्हनि माण्हुनि खे मुतासिर कंदो, उहे माण्हू बि उन बीमारी जो शिकार थी सघंदा। तंहिंजे करे माण्हू जेकॾहिं फ़ासिले सां रहंदो त उनजे फ़ासिले सां रहण जो बहितरीनु तरीक़ो इहो आहे त माण्हू पाण खे हुकूमत जे उन इदारनि जे साम्हूं पेश करे जेके उनजो इलाजु करनि था, ताकी उन न सिर्फ़ु उन मरीज़ जो इलाजु थी सघे बल्कि उन सां गॾोगॾु उन मरीज़ जे ज़रिए सां जेकॾहिं उन बीमारी जो फैलिजी सघे पई उनखे बचाए सघिजे। तंहिंजे करे हीउ आम बुख़ार वांगुरु या कंहिं ज़ख़्म वांगुरु ठीकु न आहे। माण्हू चए बुख़ार आहे जेकॾहिं 2 ॾींहं आरामु कंदुमि ठीकु थी वेंदो, इहे 2 ॾींहं या 10 ॾींहं आरामु करण सां ठीकु थी सघे थो पियो, पर हिकिड़ो बुख़ार जेकॾहिं माण्हू खे बुख़ार आहे त उन सां ॿिए माण्हू खे बुख़ार नथो लॻी सघे। हिकिड़े माण्हू खे जेकॾहिं ज़ख़्म आहे उन ज़ख़्मी माण्हू सां गॾु विहण सां ॿियो माण्हू ज़ख़्मी नथो थी सघे, लेकिन जेकॾहिं हिन वायरस जेको माण्हू मुतासिर आहे त इन वायरस सां गॾु वायरस वारे माण्हू सां गॾु जेकॾहिं ॿियो माण्हू वेहंदो या 10 माण्हू वेहंदा या उन सां मिलंदा, हथ मिलाईंदा, भाकुर पाईंदा त उहो मर्ज़ मुतादी थींदो ऐं ओतिरा माण्हू बीमार थींदा वेंदा जेतिरनि माण्हुनि सां हिन जी मुलाक़ात ऐं मेल थींदो। उनजे करे बहितर इहो आहे सभ खां पहिरियों माण्हू इलाजु करे ऐं एहतियात करे, ऐं ॿियो दर्जो इहो आहे जेकॾहिं माण्हू को बीमार आहे उनखे पंहिंजो पाण खे लिकाइण जे बजाए उन हुकूमती इदारनि खे मुतालिक़ जेको ॿुधाए करे उनजो इलाजु कराइजे। टियों दर्जो जेको आहे उहो आहे दुआ इस्तग़फ़ार जो। अल्लाह तबारक व तआला जी बारगाह माण्हू ॿाॾाए ताकी अल्लाह साईं न सिर्फ़ु असांखे तव्हांखे तव्हांजे तालुक़दारनि खे रिश्तेदारनि खे अल्लाह ताला महफ़ूज़ रखे, पर पूरी इंसानियत खे हिंदू मुस्लमान जेके बि आहिनि, जेकॾहिं मुस्लमान आहे गैर मुस्लमान आहे, सभु अल्लाह जा बाना आहिनि। अल्लाह तबारक व तआला सभिनी खे महफ़ूज़ रखे ऐं उनजे लाइ ख़ासि तौर ते रमज़ान जो महीनो जेको आहे हीउ बरकतुनि वारो महीनो आहे, उनजे करे इन महीने खां फ़ाइदो वठंदे जीअं तव्हां सां पंहिंजे गुनाहनि जी तौबा इस्तग़फ़ार कंदा आहियो त अल्लाह खे ॿाॾायो। अल्लाह सां इन मर्ज़ सां इन मर्ज़ जे जेको हीउ मर्ज़ आहे इन मर्ज़ खे फैलाइण में ऐं पूरी इंसानियत खे अल्लाह तबारक व तआला फैलाइण खां महफ़ूज़ रखे ऐं पूरी इंसानियत खे अल्लाह साईं महफ़ूज़ जेका बचाए रखे। लॉकडाउन जे करे ॾियारीदार तबिको, मुतवसत तबिको ऐं विचोले तबिके जा माण्हू ॾाढो परेशान आहिनि। तव्हां उन्हनि माण्हुनि जे लाइ कहिड़ो पैगाम ॾींदो जिन खे अलाह ताला गज ॾिनो आहे, उहे हिन महीने में ज़कात बि निकिरंदी आहे, ज़रूरतमंदनि जी मदद कनि, तव्हांजो पैगाम? बिल्कुलु तव्हांजी बहितरीनु ॻाल्हि आहे। जीअं त आम तौर ते असां वटि हिकिड़ो माण्हुनि में माहौल बणियल आहे त रमज़ान जे महीने में ज़कात अदा कंदा आहिनि, त हिन रमज़ान जे महीने में माण्हू ज़कात अदा करे ऐं ज़कात जे लाइ ज़रूरी आहे त उहो ज़कात मुस्लमान खे ॾियणु जेको आहे शरीर जो हुकुम आहे। ज़कात सिर्फ़ु मुस्लमान खे ॾेई सघिजे थी पई, पर सदको ऐं ख़ैरात जेको आहे उहो गैर मुस्लमान खे बि ॾेई सघिजे थो पियो। जीअं हदीस में ईंदो आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेकॾहिं को हिकिड़ो माण्हू कंहिं रोज़ायत खे रोज़ो खुराए थो पियो त जीअं रोज़ेदार खे उन रोज़े जो सवाबु मिलंदो, उन रोज़े जी इफ़्तारी कराइण वारे खे बि अल्लाह ताईं ओड़ो जेको आहे अजर अता फरमाईंदो। त साहबे किराम अर्ज़ु कयो त साईं हिकिड़ो माण्हू केतिरनि माण्हुनि खे इफ़्तारियूं कराए सघे थो पियो आहे, जेको आहे खाधो कराए सघे थो पियो। पाण फरमायूं जेकॾहिं कुझु खारकूं या पाणी जा 2 ढुक जेकॾहिं पीआरे त उनजे उन 2 ढुकनि सां बि अल्लाह साईं ओतिरो ई अजर जेको आहे अता फरमाईंदो आहे जीअं हिकिड़ो रोज़ेदार खे रोज़े रखण वारे खे अल्लाह साईं अजर ॾींदो आहे। त बाक़ी जेके सदकात आहिनि, माण्हू ख़ैरात जेको आहे करे हिन महीने में ख़ासि तौर ते उन में ख़ासि तौर ते उन माण्हू जो ख़्यालु रखियो वञे जेको मुस्लमान हुजे या गैर मुस्लमान हुजे, उहो ॾियारीदार माण्हू या ख़ासि तौर ते उहे माण्हू जेके बज़ाहिर त असांखे चङा नज़र अचनि था पर हक़ीक़त में उहे माली मुश्किलात जा शिकार आहिनि, उहे हथु फैलाइण खां पिनण खां पाण खे बचाईंदा आहिनि। उन्हनि माण्हुनि जो ख़्यालु रखियो वञे। पंहिंजे रिश्तेदारनि में सभ खां पहिरियों हक़ु जेको आहे पंहिंजे मिटनि माइटनि जो आहे, उन खां पोइ हक़ु जेको आहे पाड़े वारनि जो आहे। तंहिंजे करे इन मौक़े ते पंहिंजे पाड़े वारनि खे पंहिंजे मिटनि माइटनि खे ख़्यालु रखणु घुरिजे त जेकॾहिं ज़कात आहे त ज़कात खे मुस्लमान खे अदा कजे ऐं सदको ख़ैरात जेको आहे माण्हू जेतिरो पंहिंजी हैसियत मुताबिक़ ॾेई सघे उन में ख़ासि तौर ते उन्हनि माण्हुनि खे माण्हू ॾे जेके पघारदार न आहिनि बल्कि ॾियारीदार आहिनि, मज़दूर आहिनि ऐं माण्हू मोहताजनि जी मदद करणु घुरिजे। ऐं न सिर्फ़ु तव्हांजे लाइ बल्कि मुंहिंजे लाइ हर हिक जे लाइ इहो हुकुम आहे। उमेद आहे नाज़रीन तव्हांखे मुफ्ती ڈاکٹر منير احمد اوڳاھي जूं ॻाल्हियूं वणियूं हूंदियूं। कंहिं ॿी वीडियो कंहिं ॿिए इंटरव्यू सां गॾु तव्हां सां मुलाक़ात थींदी। मूंखे ॾियो इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।